नाज़रीन जी नाज़रीन के ॿुधाईंदा हलूं त ही ॻोठ अलायो चांग है जंहिं ॻोठ मंझि मुसलसल पाणी बीठल आहे ऐं ही ॻोठ जेको आहे सो 50 साल पुराणो क़दीमी ॻोठ आहे जिते हिते को बि तरक़ियाती कमु न आहे थियो ऐं ही ॻोठ पाणी पूरो अची वियो आहे ऐं हिते जे रहवासियुनि जो इहो चवणु आहे त असांखे सिम नाली वलराए ॾिनी वञे कोटाई कराए ॾिनी वञे जीअं ही पाणी जेको आहे सो निकिरी वञे। असांखे जेको सो हाणे घर छॾण ते मजबूर थी पिया आहियूं ऐं पाणी जेको आहे सो असांखे एतिरो परेशान करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि तां लाइनूं बि पाणी जे हवाले सां टुटी वियूं आहिनि जेको इन खे पीअण जो पाणी बि अञा ताईं न आहे मौसूलु थियो ऐं ॿिया बि केतिरा ॻोठ जेके आहिनि से पाणी मंझि आहिनि। ॻोठ किरड़ चांग ऐं अलायो चांग ऐं इस्माइल चांग ये ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। हितां जो वस वारनि जो को बि माण्हू न आहे पए थो। हे असांजो ॻोठ सॼो पाणी में आहे तव्हांजे साम्हूं आहे साईं ऐं हे माल जेको सो काए के माण्हू थर जे तरफ़ रुख करे विया आहिनि ऐं कुझु जेको आहे सो जेके साख जा पका जॻहियूं आहिनि उते वञी माल खे राहियो आहे ऐं पूरो ॻोठ पाणी हेठि आहे ऐं हिन ॻोठ जो जेको स्कूल आहे उहो बि किरी चुको आहे। हाणे स्कूल ऐं वधीक असां हिन ॻोठ जे जेके पंहिंजी मदद पाण पंहिंजी खोटाई करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे मदद पाण जेको सो महिनत पिया कनि ऐं पाणी कढाइण जी कोशिशि में आहिनि। हाणे जेको आहे सो गवर्नमेंट हिननि जी का बि सार न आहे लधी ऐं ही ज़्यादा पाणी हुजण जे करे हिते जो सवे एकड़ फसल बि तबाह थी वियो आहे ऐं बदिन जे साहिली इलाइक़े यूसी दोदो सुमरो जा कुझु ॻोठ जेके आहिनि जेके पाणी हेठि अची विया आहिनि इंतज़ामिया को बि नोटिस न आहे वरितो। हिननि ॻोठाणनि जो इहो मुतालबो आहे त फ़ौरन असांखे पाणी निकाल कराए ॾिनो वञे, ॿी सूरत में असीं एहतिजाज रिकॉर्ड कंदासीं। तव्हांखे वठी हलंदासीं ॻोठाणनि जे तरफ़ जिते ॻोठाणा पंहिंजी महिनत पाण जेको आहे सो छंडण जी कोटाई करे रहिया आहिनि उन्हनि सां मिलाईंदासीं ऐं उन्हनि जो छा चवणु आहे ऐं हितां जे सरवण साईं अजी अब्दुल्ला साहब सां बि मिलाईंदासीं ऐं उनखां बि जेको सो इंट्रोडक्शन वठंदासीं त उहो बि छा था चवणु चाहिनि मसइलनि जे हवाले सां। साईं ॻोठाणा पंहिंजी पाण जेको आहे सो महिनत करे रहिया आहिनि ऐं गवर्नमेंट जो या वसवारनि जो को बि माण्हू न आहे पए थो। हिते जेको सो पंहिंजी महिनत सां ऐं पंहिंजी मदद सां पाण हिन सिम जी खांटी ऐं खोटाई करे रहिया आहिनि। हिते को बि माण्हू न आहे पए थो साईं। ॻोठ जी बिल्कुलु तव्हां सूरत हाल ॾिठी आहे ऐं ॻोठ सॼो पाणी हेठि आहे। हिननि जे लाइ अलाए केतिरा मसइला आहिनि। कॾहिं का इहा कोन ॾिठो त हेॾा बि इंसान रहनि था या हिन जो कहिड़ो अशर थींदो या कहिड़ी हिन जी हालत हूंदी। जेको आहे सॼी दुनिया न असांजा जेको हितां जो सरदार कमाल खान चांग ऐं हमेशह इहे माण्हू वोटनि लाइ अचनि था पर असांजे कॾहिं बि ईअं कोन ॾिठो त भई हिननि ग़रीबनि जी का अहिड़े ॾुखे टाइम ते वञी मदद करियूं या वञी जांच करियूं ऐं असीं ईअं बेसहारा पिया आहियूं ऐं हीअ साम्हूं असांजो छोकिरियुनि जो न्याणी जो स्कूल आहे जंहिंजी छित बि किरी पई आहे। साईं जेको साम्हूं तव्हांजो पियो नज़र अचे थो इहो ई स्कूल आहे? इहो ई स्कूल आहे। सॼी छित बि किरी पई आहे, स्कूल बि पाणी हेठि आहे। हाणे ताज़ी स्कूल खुलनि था त इहे ॿारड़ा किथे स्कूल में असीं पढ़ाए सघूं या स्कूल जा ॿार कहिड़ी जॻह ते विहारियूं जेका अहिड़ी जॻह ई कोन्हे ऐं ख़ुदि ॻोठ जेको आहे सॼो पाणी में वेठो आहे ऐं हाणे हिन ॻोठनि लाइ असांखे का बि शइ ॾिनी कोन वई आहे। साईं तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? फ़ौरन कहिड़ो मुतालबो आहे? मुतालबो त हिन ॻोठ जो पाणी जो निकाल कयो वञे ऐं जीअं माण्हू पंहिंजे घरनि में अची सघनि। साईं वारनि जो मुतालबो आहे त असांजे ॻोठ मां फ़ौरन पाणी निकाल कराए ॾिनो वञो, जेकर न त ॿी सूरत में असीं एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। बदीन DCO ऐं असांजे MPA ऐं MNA डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा बि हिते न आहिनि पए था ऐं उन्हनि जो बि को इंतज़ामिया जो माण्हू न आहे पए थो ऐं हिते ताजमहल मलाज जेको असांजो MNA MPA उहो बि न आहे पए थो। हिननि जो इहो ई मुतालबो त असांजे ॻोठ मां पाणी निकाल कराए ॾिनो वञे ऐं जीअं असांजो ज़िंदगी सुकून सां गुज़री सघे। जी साईं। हक़नि जी असलात लाइ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल